अस्सलाम वालेकुम गाइस। जियां त तव्हांखे ख़बर है असां सिंधी बॉयज़ चैनल जेको सो घणो टाइम ताईं तव्हांखे असां जेको सो व्लॉग्स शॉर्ट मूवीज़ वग़ैरह असां ॾेखारियूं तव्हांखे। मूंसां गॾु असांजो दोस्त व्लॉगर मज़हर अली अरबानी ऐं तव्हां सां गॾु रजब अली अरबानी। इंशाअल्लाह हींअर डिस्टर्बेंस जी वजह सां जेको सो असीं डिस्टर्ब थी वियासीं, असांजो चैनल बि डिस्टर्ब थी वियो ऐं अव्हांखे असीं ॿुधाईंदासीं अव्हां हींअर जेको 3-4 वीडियो ॾिठियो असांजा जेका चैनल में शॉर्ट मूवीज़ ॾिठियूं इमोशनल, उनजो असीं ॾेखारींदासीं अव्हांखे त आख़िर उन स्क्रिप्ट असीं कीअं था लिखूं, उन स्क्रिप्ट ते कहिड़ी महिनत थी थिए ऐं उन जी जेकी आहे सो एक्टिंग वग़ैरह कीअं थी थिए, केॾी महिनत थी थिए। हिते जेको सो पाण वटि वेठल आहे असांजी एडिटिंग रूम में इमरान अली अरबानी, जेको असांजो डायरेक्टर बि आहे, कैमरा एंगल सेट कंदो आहे ऐं थोरी घणी स्क्रिप्ट बि सोचे करे असांखे ॿुधाईंदो आहे ऐं ग्रुप में वेही करे असीं जेको उन स्क्रिप्ट खे सेट कंदा आहियूं। अव्हांखे ॾेखारियूं था असीं त उहे छा करे रहियूं आहे। कल उसकी शादी है। नहीं, वो ऐसा नहीं कर सकती। अरे बस जो स्क्रिप्ट कम करी यार। में लगा बैठा नहीं सहेरी का क्या ना मो इंदा कम जे पुठिया मो धुण मानियो गाणी उसरे तो यार इते वीडियो ते लोग भी जो यार पंहिंजो चैनल इलाही टाइम खां बंदि हो त पाण माण्हुनि खे थोरो होशियारु करियूं त असीं हिते मौजूदु आहियूं, किथे गुम कोन थिया आहियूं ऐं स्क्रिप्ट ते कीअं कमु हले थो उहो पाण माण्हुनि खे ॿुधायूं त स्क्रिप्ट ते आख़िर कमु कीअं थो हले, कीअं असांजूं महिनतूं कोशिशूं कावशूं हुन में लॻे। बाबा यो ॾाढी दुखी ॻाल्हि आहे। मानियूं विसरी वयूं आहिनि, सुमा वारी ॻाल्हि मोह धोअण विसरी आहे, अहिड़ी हालत थी रही है। अञा लिखिया मोड़े जो टे पे चयूं हालत ख़राब। टॉपिक छा आहे फिल्म जो ॿुधाए त सही। टॉपिक सेट करी त पहिरीं आउं सभिनी खां अॻु में तोखे ॿुधायां पंहिंजो जेको अॼु शूट आहे ठीक है, उनमें इस पर जो कोई मेन डायलॉग है ना, ये जेका पहिरियां जेका डायलॉग से यादि कर। हां पे मां रीड करे रहा रीड कर ऐं हिन जगह ते ठीक है, हिन जगह खां स्टार्ट थींदी, पंहिंजे अंदर ईंदे ठीक है। तो जी एंट्री है, तोरो ध्यान सां कहिड़े तरीक़े सां एंट्री थिए थी ऐं जेको डायलॉग है ना उन जे चवण खां पोइ हीअ ॾिसे एंगल साम्हूं एंगल ॾिसे पियो, डायलॉग चवण खां पोइ हीअं कंदे ठीक है, तो जे हथ मां जीअं ने हथ पंहिंजो हीअं छॾाए हीअं ठीक है, थोरो भॼंदे ठीक है, सॼो ॿार बिल्कुलु ॿार वञी हलियो बाज़ार में ठीक है, कोई मसलो कोन्हे, एक्टिंग है सही है। ऐं डायलॉग जेका आहिनि तो पियो तो कोशिश कर छाकाणि त ते ॿ कन्वर्सेशन बि त तुंहिंजे नाले जो अख़र आहे ठीक है, तुंहिंजी कन्वर्सेशन जो ऐं उन जो कोशिश पूरी कर तो जेको डायलॉग है थोरो इमोशनल तरीक़े सां सुठे तरीक़े सां। ऐं इहो तुंहिंजो शूट अॼु आहे, तूं वञी पंहिंजी प्रिपरेशन कर, अॼु तुंहिंजो शूट आहे ठीक है। अच्छा, जीअं त तव्हां ॾिसो पिया असीं अव्हांखे ॾेखारियूं पिया त पंहिंजो एडिटिंग रूम में असीं वेही करे पंहिंजी कीअं वीडियो जी तयारी कंदा आहियूं ऐं कीअं उन जो स्क्रिप्ट लिखंदा आहियूं, कीअं उन ते महिनत कंदा आहियूं ऐं स्क्रिप्ट अवी सोचींदा हूंदा के सिंधी पंहिंजा आहिनि, ॿाहिरि आहिनि, असीं पाण सिंधी आहियूं ऐं सभु मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे अंदाज़े में इहो ई सोचींदा हूंदा त इहे जेको सो वीडियो उर्दू में छो था ठाहिनि। असीं उन्हनि खे इहा दिली तौर ते ॻाल्हि ॿुधाए छॾियूं, सिंध असांजी अम्मा आहे, सिंध असांजी दिलि आहे, असांजे चैनल जो नालो बि सिंधी बॉयज़ आहे। बाक़ी फ़क़ति इन करे जो पाण सिंधी आहियूं, पंहिंजी सिंध खे पाण ॾिठो आहे, पंहिंजी सिंध खे अॻियां वधाइण लाइ, पंहिंजी सिंध खे पाकिस्तान लेवल ते उन जी ख़ूबसूरती ॾेखारण लाइ असीं उर्दू में ॻाल्हाईंदा आहियूं ताकी सभिनी खे ख़बर पए त सिंध में आख़िर केतिरी ख़ूबसूरती आहे, सिंध में आख़िर केतिरा कलाकार आहिनि, सिंध में आख़िर कहिड़ियूं फिल्मूं कहिड़ियूं शयूं हली रहियूं आहिनि। ऐं इहो अगरि असीं सिंधी में ॿुधाईंदासीं त ॿाहिरि जा जेका माण्हू आहिनि सो सिंधी घटि था सम्झनि ऐं उहे असीं उर्दू में ॿुधाईंदासीं त उहे तक़रीबन सम्झी वेंदा ऐं वधीक राय तव्हांखे जेको मज़हर अली अरबानी ॿुधाईंदो त आख़िर असीं उर्दू में इहो छाला चवंदा आहियूं, उर्दू में असीं छाला शॉर्ट फिल्म ठाहींदा आहियूं। शुक्रिया। जीअं त आउं पहिरीं पंहिंजी सिंध लाइ, असां सभिनी जी सिंध लाइ, मुंहिंजी सिंध लाइ हिकिड़ो शाइर चवणु चाहींदुसि। सिंध जहिड़ी सूंहं किथे, सिंध जहिड़ी सूंहं किथे, सिंधियुनि जहिड़ा महिमान नवाज़ किथे, छा लिखां सिंध जी तारीफ़ में, मुंहिंजी सिंध जहिड़ी जन्नत किथे। सुभान अल्लाह। जीअं त असांजे प्यारे भाउ राजा तव्हांखे ॿुधायो त असीं उर्दू में वीडियो सिर्फ़ु इन करे ठाहींदा आहियूं छो सिंध खे पाण डिस्कवर कयूं आहे, पाण सिंध खे ॾिठो आहे, पंहिंजी सिंध जी ख़ूबसूरती खे ॾिठो आहे। पाण खे पंहिंजी सिंध जी ख़ूबसूरती उन्हनि माण्हुनि खे ॾेखारणी आहे जिन माण्हुनि पंहिंजी सिंध खे कोन ॾिठो आहे, सिंध जी ख़ूबसूरती खे कोन ॾिठो आहे। छाकाणि त सिंध में क़दीम जॻहियूं मौजूदु आहिनि ऐं एतिरी ख़ूबसूरत ब्यूटी सिंध में मौजूदु आहे
माण्हुनि खे उमेद त इहे पसंदि ईंदी, इन लाइ करे असीं उर्दू में ॻाल्हाईंदा आहियूं त सिंध खां बि जेका ॿाहिरियां माण्हू आहिनि उहे बि असांजी सिंध जी ब्यूटी खे ॾिसी सघनि, असांजी सिंध अञा वधीक आबाद थिए। अलाह खां सिर्फ़ु इहा दुआ आहे असांजी सिंध हमेशह खिलती रहे, आबाद रहे। जीअं त हाणे पाण पंहिंजे प्यारे भाउ उमरान अली अरबानी खां पुछंदासीं जे पंहिंजी स्क्रिप्ट पे लिखी, हुन सां थोरो ॻाल्हायूं। बाबा आऊं तव्हां सां मुंहिंजे जेको ॿारनि तव्हां सां इलाही सुठो ॻाल्हायो, मूंखे वणियो बिल्कुलु, पर आऊं तव्हां सां अॼु छजो गुफ़्तगू कोन करे सघंदुसि छो त तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त पेज मुंहिंजे हथ में ॾेई छॾियो आहे। त हींअर आऊं बसि ॿाहिरि ई निकितोसि पियो त मुंहिंजे भाउ मज़र चयो अचे इन खे सलाम दुआ कर, त हिन लाइ करे बसि आऊं वरी वञा पियो थोरो लोकेशन ॾिसणु, तव्हांखे मुंहिंजा ॿार ॻाल्हाईंदा वधीक, ठीकु आहे। अच्छा, ये जेको है सो बिहाइंड द सीन अभी समझी सको था त बिहाइंड द सीन में असीं वही करे कीअं एडिटिंग कंदा आहियूं ऐं अनक़रीब हफ़्ते हिकिड़े वीक जे अंदरि अव्हांखे असांजी नई हिकिड़ी वीडियो अव्हांखे मिली वेंदी। ऐं हलूं था पाण लोकेशन ॾिसण त आख़िर उहे लोकेशन कहिड़ी था सिलेक्ट कनि जिते नई वीडियो जेकी अनक़रीब हिकिड़े वीक जे अंदरि अचणी आहे उहा अव्हांखे ॾेखारींदासीं। इनशाला उहा वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। असीं कोशिशि करियूं पिया उनखे बहितर ठाहिण जी। हाँ लेट बिल्कुल लेट सेकंड सीन देखो है ना, ठीक है। आऊं तो अचा पियो, ठीक है, आओ पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो आऊं जॾहिं हिन लाइन क्रॉस कंदुसि, ठीक है, हीअ लाइन मुंहिंजो नालो वठी तूं मूंखे सॾु कंदे जीअं माना पोइ मूंखे पहिरीं इलाही टाइम खां पोइ आऊं तोखे ॾिसण में आयो, ठीक है, तूं मूंखे मुंहिंजो नालो वठी सॾु कंदे, ठीक है। इहो ख़ाली हिकिड़ो सीन ट्राई करे पहिरीं। इमरान थोरो अञा हिकिड़ो वारी खणी सॾु कर ऐं थोरो शौक़ में ऐं पहिरीं थोरो हैरानी सां यार ज़बरदस्त शॉट अहिड़ो ई लॻे खणणो आहे, ठीकु आहे। हाँ ड्रेसिंग ते थोरी कमु करियो, ड्रेसिंग कढी आया ना, ड्रेसिंग मिली वेंदी अवेलेबल आहे। राजा ओ राजा हुकुम साईं तुंहिंजो शॉट जेको आहे सो आहे थर्ड शॉट, ठीक है। उनजी स्क्रिप्ट मोड तयारु आहे, ऐं तोखे ॾियां थो, उनजी तूं प्रिपरेशन कर, ठीक है। उन खां पोइ थर्ड शॉट जेको पाण खे राति जो खणणो आहे ऐं राति जो तुंहिंजो शॉट आहे, ठीक है। ओके डन। हल हेर पासपोर्ट ॾिसी करे पंहिंजी जॻह वरी एडिटिंग रूम में मौजूदु आहियूं। मज़र अरबानी मूंखे लॻे पियो त मस्तीअ मूड में आहे ऐं लॻे पियो बाक़ाइदा इहो जेको सो करेक्टर जे अंदरि सफ़ा घिड़ी हुई आहे मुंहिंजे ख़्याल में। अरे ओ सांबा कितने आदमी थे तेरी आवाज ही ना बा, तुम तीन और मैं एक, तो भी यार मार खा के आ गए। हाँ ना यार। हाँ पहिर वधीक जेको सो पंहिंजे इमरान अली अरबानी पंहिंजो डायरेक्टर ऐं करेक्टर राइटर ऐं जेकी स्क्रिप्ट राइटर हुनजो जेको आहे लिखी रहियूं आहे ऐं उनखे वधीक डिस्टर्ब कोन कंदासीं छाकाणि त उहे लिखी रहियूं आहे उन पंहिंजी कम में व्यस्त आहे। ऐं जेको सो अव्हांखे अनक़रीब इहा वीडियो जेकी हिकिड़े हफ़्ते अंदरि मिलंदी। असीं हाणे जेको सो स्पॉट ॻोल्हींदासीं, हिकिड़ो ॿ एपिसोड जेका आहिनि हुन में शूट कंदासीं, हिकिड़ा ॿ शूट कंदासीं, हुन में टेक वठंदासीं, टाइम लॻंदो। अव्हांखे वधीक असीं जेको सो अॻी वीडियो में अॻे हफ़्ते पूरी वीडियो ॾिसजां, इनशाला तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।